अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं अली हसन अब्बासी। किताब आहे पिशू पाशा। कहाणियूं लेखक जमाल अबड़ो। छापो छऊं रोशनी 2015 ईस्वी। छापो सतूं रोशनी 2022 ईस्वी। छपाईंदड़ रोशनी पब्लिकेशन कंडियारो सिंध। किस्त 19 तनक़ीदी ख़त। जमाल अबड़ो। अदा साईं, मूं पंहिंजो पिशू अव्हां तरफ़ मोकिलियो आहे। उमेद त पहुतो हूंदो। मूं पिशू बिलू दादा ऐं शीदो धाड़ेल खां मुतासिर थी लिखियो, छो त इंसान जो मक़ाम मुंहिंजे नज़र में निहायत बुलंद आहे। मुंहिंजो पिशू न धाड़ेल आहे न दादागीर, पर हिकु सिधो सऊं इंसान आहे। आहिनि त उहे टे ई हिकिड़े ई माहौल जी पैदाइश, पर सिर्फ़ु उन करे असांजी साणनि हमदर्दी थिए छा? ईअं त वॾेरो ऐं सेठ बि उन ई माहौल जी पैदाइश आहिनि। पोइ उन्हनि खे विलियन करे छो थो पेश कयो वञे? पोइ त असांजी हमदर्दी वॾेरे ऐं सेठ सां बि हुअणु खपे। असीं त मुंझी था पऊं, छाकाणि त हिकु इंसानु मिसकीन आहे, तंहिं करे हू रहम जे लाइक़ु आहे छा? मुंहिंजी दिलि उहा ॻाल्हि नथी मञे। मां भायां थो त इंसान खे रहम जोॻो थियणु ई न खपे। उहा इंसान जी तोहीन आहे, इंसानियत जी तोहीन आहे। इंसानु निहायत बुलंद ऐं बाला आहे। हू वेचारो ऐं कीन जहिड़ो न आहे। मुफ़लिसी केस मारे नथी सघे। इंसान जेकॾहिं कुंडुनि में ओबासियूं ॾेई शूकारा भरे छड़ियूं हणी मरी वञे त चइबो मंझांसि इंसानियत कॾो को मरी चुकी आहे। इंसानु उहो जो मुफ़लिसी, बीमारी, बेइल्मी ऐं ज़ुल्म जे हमलनि जे बावजूदु अॻिते वधे। ॾिसणो आहे त उहे रंडकूं संदसि इंसानियत खे केतिरो जरकाइनि थियूं। पोइ इंसानियत जे वाधारे जी राह में जेके रंडकूं आहिनि, तन खे पाड़ऊं पटींदे को खून ॾेई मौत शहीद थियो। पर जेको सिर्फ़ु अखियुनि मां पाणी हारे मोह, त ॿियनि खे बि दिलि शिकस्तो करे मोह, इंसानियत खे बदनाम करे मोह। हू त मरण खां अॻे मरी चुको हो। जो मुड़ियो सो बि मोह ऐं पिणु खरियो। मूं उन ई करे पिशू पेश कयो। ख़बर न आहे त केतिरे क़दुरु मौज़ूअ खे निभाए सघियो आहियां। असीं अञा सिखूं पिया। चई नथो सघिजे त उहो मौज़ू केतिरे क़दुरु सही आहे या मंझंदि केतिरे क़दुरु सुधारे जी गुंजाइश आहे। ईअं न आहे त शीदो ऐं बिलू दादा को घटि आहिनि। सिंधी अफ़सानवी दुनिया जा शाहकार आहिनि। शीदो ऐं संदसि माहौल जो नक्श निहायत फ़नकाराना तौर ते पेश कयो वियो आहे। लिखंदड़ जी ज़िंदा दिली ऐं अहसास जो सबूत आहे। ॿोली त लाजवाब आहे, पर अफ़साने पढ़ण खां पोइ ईअं थो भाइजे त इंसानियत सकरात में आहे ऐं हैवानियत खिली रही आहे। शायदि आउं ग़लति हुजां। ॾिसिजे थो हीउ हिकु इख़्तिलाफ़ी मसइलो आहे। मोहम्मद इब्राहिम जोयो। बाजमाल बिलू दादा ऐं शीदो धाड़ेल जे बारे में जेकी नुक़्ता अव्हां ज़ाहिर कया आहिनि, उन्हनि जो तत्व अव्हां जे हिन जुमिले में अची वञे थो त अफ़साने पढ़ण खां पोइ ईअं थो भाइजे त इंसानियत सकरात में आहे ऐं हैवानियत खिली रही आहे। अव्हां उन्हनि अफ़साननि मां जेकॾहिं उहो तासिर वरितो आहे त अव्हां बराबरि थी सघो था, पर मुंहिंजे ख़्याल मूजिबि अफ़साननि जी जुमिले तासिर जो फ़क़ति उहो हिकिड़ो पहलू आहे। ॿिए कंदे असांजे हिन समाज में हक़ीक़त बि उहा आहे त इंसानियत ते हैवानियत जो ग़लबो आहे। पोइ उन जी हक़ीक़त जो इज़हार जेकॾहिं अफ़साने निगार फ़नी नुक़्ते निगाह खां कामयाबीअ सां पेश करे त उहो अफ़सानो मुंहिंजे ख़्याल में कामयाबु अफ़सानो चई सघिजे थो। मुख़्तसिर अफ़साने जी हिकु ख़ुसूसियत आउं सम्झां थो त उन में ज़िंदगीअ जो को बि हिकु पहलू, का बि हिकु हैसियत पेश कई वञे ऐं उन में समाजी कैफ़ियतुनि ऐं पस मंज़र खे असराइते अंदाज़ में उभारे पढ़ंदड़नि जो ध्यानु उन जी असली हक़ीक़त ॾांहुं छिकायो वञे। कामयाबु अफ़साने जी हरू भरू उहा ख़ुसूसियत कान्हे त उन में भेरे भेरे सां इंसान जो आला मुक़ाम पढ़ंदड़नि वटि साबित कयो वञे, या नतीजे तौरु उन में इंसानियत ऐं नेकीअ जी फ़तह ऐं हैवानियत ऐं बदीअ जी शिकस्त ई ॾेखारी वञे। अहिड़े क़िस्म जा अफ़साना त शायदि फ़नी नुक़्ते निगाह खां थोरा बि कमज़ोर थिया त मथनि तबलीगी अफ़साननि या क़दीम नासिहाना आखाणियुनि हुअण जो इल्ज़ाम मढ़िजी वेंदो। हैवानियत जो खिलणु ऐं इंसानियत जो रोअणु अॼोके समाज जूं तल्ख़ हक़ीक़तूं आहिनि। जेकॾहिं उन्हनि हक़ीक़तुनि खे पेश कंदे पढ़ंदड़ जी दिलि में हैवानियत ॾांहुं नफ़रत ऐं इंसानियत लाइ इज़त ऐं मुहबत जो रद्द अमल हिकु अफ़साने निगार पेश करे सघे थो, ऐं साॻिए वक़्तु पढ़ंदड़ खे जेकॾहिं उन ई उल्टी गंगा जी असुली हक़ीक़त ऐं माहियत, यानी उन जा कहिड़ा सबब आहिनि ऐं ज़िंदगीअ जी उहा मख़सूस हैसियत जंहिंखे चिटियो वियो आहे,
तंहिंजी सची समाजी पस मंज़र में असुलु जॻह कहिड़ी आहे। जेकॾहिं उन्हनि ॻाल्हियुनि ते अफ़साने निगार रोशनी विधी आहे त मुंहिंजी नज़र में अहिड़नि अफ़साननि खे कामयाबु अफ़साना चई सघिजे थो। अव्हांखे मालूम आहे तव्हां लिखी कोन ॼाणा, कॾहिं बि को अफ़सानो कोन लिखियो अथमि, शाइर कोन आहियां, नंढपण खां सवाइ कॾहिं बि को शेर कोन चयो अथमि। सो जेकॾहिं मथियुनि ॻाल्हियुनि खे अव्हां को बि वज़न न ॾियो बल्कि उन्हनि खे ग़लति सम्झो, तव्हां हर तरह हक़ बजानिब थी सघो था। रसूल बख़्श पली जो साईं, मेराण जे हलंदड़ साल जी पहिरीं इशात में शाया थियल जमाल अबड़े जे अफ़साने पिशू पाशा खे पढ़ण जो मौक़ो मूंखे छपजण खां अॻु लाड़काणे में मुसवदे जी सूरत में नसीब थियो ऐं अफ़साने जी बेबाक रूह, अनोखे मौज़ू ऐं दिलि लुभाईंदड़ इबारत ऐं ॿोली बेहद पसंदि आया हुआ। साॻीअ इशायत में जमाल ऐं अव्हां जा दिलचस्प ख़त बि शाया थिया हुआ। उन करे ईंदड़ अफ़साने जो मुंतज़िर होसि त मन दोस्त अफ़साने या ख़तनि ते तबसरो कनि, पर ॾिठुमि त कंहिं बि एॾां पूरो तवजो कोन ॾिनो। ऐं शायदि जमाल जे फ़न जे पहिरें परस्तारनि मां आहियां ऐं शायदि आऊं ई पहिरियों पढ़ंदड़ हुउसि जंहिं संदसि पहिरें अफ़साने खे पढ़ी हिन अॻिते हली मशहूरु थींदड़ अफ़साने निगार खे ख़त लिखी ख़राजे तहसीन ॾिनो। उन बाद हिन साहब मुंहिंजी दरख़्वास्त ते मूंखे पंहिंजा बहितरीन अफ़साना पीराणी ऐं ख़मीसे जो कोट सदाकत लाइ इनायत कया। मूंखे ॿिनि सिंधी फ़नकारनि जे फ़न ते तफ़सील तौरु लिखण जी ज़बरदस्त तमन्ना रहंदी आई आहे, अयाज़ ऐं जमाल। मूंखे आरज़ू आहे त कंहिं ॾींहुं पंहिंजे वतन वारनि खे संदन गोदड़ीअ जे हिननि लालनि जे सही क़द्र ऐं क़ीमत कथे ॿुधाए सघां। ख़ैर, अॼु केतिरनि ॾींहंनि बाद जमाल जी हिकु तख़लीक़ ते कुझु चवण जो मौक़ो मिलियो आहे। सितम हीअ आहे जो सोचियां वेठो त हिन दफ़े जेकी मूंखे लिखणो पवे थो सो को ॿियो लिखे हा त चङो। पिशू पाशा जो मक़सदु हिकु अहिड़ो मिसाली किरदारु पेश करणु आहे जो न फ़क़ति असां मंझां ऐं असांजो हुजे, पर साॻिए वक़्तु असांजी अॻुवाणी ऐं रहबरी बि करे असांखे मौजूदा पस्ती ऐं ज़िलत जी हालत मां छुटकारो ॾियारे ऐं असांजो न आसुनि ऐं उमीदुनि खे हक़ीक़त में बदिलाए ॾेखारे। उनजो मक़सदु समाज जे ग़ैर इंसानी माहौल ॾांहुं इशारो करण जे बदिरां उनखे अमल ऐं जिदोजहद जे वसीले बदिलाइण ऐं ख़तमु करण जी राह ॾेखारणु आहे। पिशू पाशा अवाम जी कामयाब जिदोजहद जी कहाणी आहे। अचो त ॾिसूं त पिशू पाशा जो हीरो कहिड़ियुनि मिसाली वस्फ़ुनि जो मालिक आहे ऐं हू कहिड़नि वसीलनि सां पंहिंजे मक़सद खे पहुचे थो। अचो त ॾिसूं त अफ़साने में असांखे कहिड़े क़िस्म जी अमली जिदोजहद जी दावत ॾिनल आहे। पिशू कुदरत जी अणघड़ियल तख़लीक़ हो, ॾिसंदे ॾिसंदे जवान थी वियो त बि जहिड़ो ॿार, कंहिंखे चक कंहिंखे रड़, पियो उछलूं ॾींदो ऐं छुलकंदो, रहम दिल बि हिकिड़ो ई हो। वेंदे तोड़ ताईं संदसि किरदार में उहा जज़्बाती चिलविलाई ऐं हल्काई नज़र अचे थी। संदसि सियासी फ़हम ऐं तदबर जो सबूत संदसि लंबियुनि नाटकी तक़रीरुनि खां सवाइ ॿियो कोन थो मिले। संदसि मौजूदा दौर जी हक़ीक़तुनि जी ॼाण जो इल्मु उहो आहे जो न पुछा न ॻाछा सिधो वञी हिकु अणॾिठल वाइठल सेठ खां कर्ज़ु घुरियो अथसि ऐं हिन जी न ॾियण ते मछिड़जी पियो आहे ऐं बिना पैसनि जे वकील ॿधण वियो आहे। सियासी तंज़ीम जो ज़िक्र ई फज़ूल आहे। संदसि इनक़िलाबी बणजण जो सबबु बि दिलचस्प आहे। ॻोठ जे वॾेरे खे संदसि चिलविलायूं पसंदि न थिए आयूं, बाक़ी जो खेसि पंहिंजे धीअ सां इश्क़ कंदो ॾिठाई सो कावड़िजी पियो। तंहिं ते अणबड़त थी पई ऐं वॾेरे हिन खे छॾे वठी ॿियनि ओड़े पाड़े जे माण्हुनि ते ज़ुल्म करणु शुरू कया। तंहिं ते समूरनि माण्हुनि पिशूअ सां मिली जिदोजहद कई ऐं नेठि फतह पाता। याने वॾेरो पंहिंजी धीअ सां इश्क़ करण जी इजाज़त ॾिए हा त इनक़लाब जी नौबत ई न अचे हा। बहरहाल फ़क़ति वॾेरे जी ख़तमु थियण जी देरि हुई, अखि चिंब में ख़ुशियूं ऐं राहतुनि जी बारिश थी वई। सवाइ नए क़िस्म जी तंज़ीमुनि जे सवाइ रंडकुनि ऐं तकलीफ़ुनि जे सवाइ ग़लतियुनि ऐं नाकामियुनि जे ॼणो कंहिं इस्म आज़म जे फीणे सां रातो वाह सदियुनि जूं लानतूं, क़दीम आदतूं, रस्मो रिवाज जूं पीढ़ियूं ऐं इक़्तिसादी पस्तियूं अलाए केॾां ग़ाइबु थी वयूं। मतिलबु त पिशू पाशा मां पढ़ंदड़नि ते उहो असरु थो विहे त मुल्क जे निज़ाम बदिलण लाइ सिर्फ़ु हिकु छेगिरे, झंगिली, अलड़ ऐं ज़िद्दी पहलवान जी ज़रूरत आहे
जो कंहिं मन मोहणीअ नाज़नीन जे इश्क में ठोकर खाई बग़ावत ते आमादा थी वञे ऐं पोइ ज़ोरदार तक़रीरुनि सां क़ौम खे मैदान जंग में आणे बीहारे। सियासी तंज़ीम, इक़्तिसादी ऐं सियासी नज़रियनि ऐं तहरीकुनि जे बखेड़े में पवण जी का ज़रूरत कान्हे। ज़ाहिर आहे त हिन क़िस्म जे माण्हूअ खे 500 साल अॻु केॾी बि इज़त सां छो न ॾिठो वञे हा, पर कम अज़ कम अॼोके दौर जे पेचदार मसइलनि ऐं तारीख़ी मक़सदनि लाइ हीउ माण्हू कंहिं बि सूरत में हिकु फिल्मी एक्टर खां वधीक कारआमद थी नथो सघे। दर हक़ीक़त अॼोके दौर खे अहिड़नि मुमताज़ दमसाज़नि, जान आलमनि ऐं हातिम ताइनि जी न, पर आज़मायल साइंसी ऐं इक़्तिसादी नज़रियनि सां हथियारबंद जानदार तहरीकुनि ऐं ज़िंदगीअ जे खूरे में तपी कुंदन थियल दानिश्वर ऐं दाना मुजाहिदनि रहनुमानि जी ज़रूरत आहे, जे तारीख़ जे नब्ज़ खे सुञाणंदा हुजनि ऐं उन जे हर हेठाईअ मथाईअ खां वाक़िफ़ हुजनि। मतिलबु त पिशू पाशा में मौजूदा दौर जे हक़ीक़तुनि ऐं पेचदार तक़ाज़ाउनि खां भॼी ख़्याल परस्ती ऐं अफ़राद परस्तीअ जे क़दीम गारनि में पनाह वरितल आहे। अफ़साने जी इबारत ऐं ॿोली निहायत हसीन ऐं लुत्फ़ भरी आहे ऐं वाक़ियात निगारी बेहद चुभंदड़ आहे। मजमूई तौर अफ़सानो हिकु दिलेरीअ वारी कोशिश आहे, जा नाकाम साबित थियण जे बावजूदु यकीननि नयनि ऐं अॻे खां वधीक कामयाबियुनि जो पेशखेमू साबित थींदी। पिशू पाशा हिकु ख़ासि अदबी ऐं ज़हनी लाड़े जी चुगली हणे थो, जंहिं लाइ को नालो बि रखियो अथनि, पर मतां कटर मुल्हपणे जे इल्ज़ाम हेठि अचां, तंहिं करे रुगो उन जी हक़ीक़त ऐं जंहिं पस मंज़र जी उहो पैदाश आहे तंहिं बाबति ॿ अखर लिखण ते सबुरु करियां थो। विचोली जागीरदारीअ जे ज़माने में जॾहिं आम इंसान सुल्ताननि, ख़लीफ़नि, बादशाहनि ऐं शहनशाहनि जा टकनि वरितल बाना लेखिया वेंदा हुआ ऐं संदन बहितर ज़िंदगीअ जे ख़्वाबनि जे सचे थियण जी का सूरत कान हुई, तॾहिं अदीब पंहिंजी उमीदुनि ऐं आरज़ुअनि जो इज़हार करण लाइ हातिम ताई ऐं अमीर हमज़े जहिड़नि किरदारनि वसीले बोकलमोन जहिड़नि जादूगरनि जी जादूईअ जे कोटनि खे केराए जज़्बाती तस्कीन हासिल कंदा हुआ। उन बाद जिन्हनि परियुनि खे छॾे मथे अमीरज़ादनि ऐं अमीरज़ादियुनि जे इश्क जे दास्तान लिखण जो रवाजु पियो, अहिड़ीअ तरह अदीब पंहिंजी रोज़मर्रा जी ज़िंदगीअ खां भॼी ख़्यालनि जे काक अॾींदा रहिया। 17वीं सदीअ जे आख़िर धारे नेठि अदीबनि पंहिंजे माहौल ते नज़र डोड़ाई, उन मां पंहिंजा मौज़ू वठणु शुरू कया। तव्हांजो इंग्लैंड में चार्ल्स डिकन्स, फ्रांस में एमिल ज़ोला, नॉर्वे में डिसन, जर्मनीअ में टॉमस मोइन, रूस में तर्जनेफ ऐं चीखोफ वग़ैरह जहिड़नि अदीबनि अवाम जी ज़िंदगीअ खे हक़ीक़त पसंदीअ सां फ़न जे कालब में आणण जे हुनर खे महराज ते पहुचायो। अदब जो नओं दौरु इनक़िलाबी हक़ीक़त निगारीअ सां शुरू थियो, जंहिं न रुगो माहौल जे भयानक पहलूअनि खे पेश कयो, मगर उन जे रोशन इम्काननि खे पिणु उजारियो ऐं ॾेखारियो त इंसानियत कीअं गंदियुनि नालियुनि, कराहत जहिड़नि वाटुनि, ख़तरनाक पेचरनि ऐं अणांगियुनि लाहियुनि चाढ़ियुनि मां लंघंदी, थिड़ंदी, थाबड़ंदी, कॾहिं मुंहं भर, कॾहिं पेरनि भर, कॾहिं तिखी त कॾहिं ढरी, अणटर यकीन सां रोशन मुस्तक़बिल ॾांहुं वधी रही आहे। जीअं त हिन दुनिया जे अदीबनि खे ज़िंदगीअ ते मुकमिल भरोसो आहे, तंहिं करे हिननि उन जे ऊंदाहिनि घिटियुनि ऐं तहखाननि तोड़े रोशन शाहराउनि खे बेख़तर पेश कयो। उन्हीअ में खेनि संदन अटकियल भरोसे सां गॾु संदन हयातीअ जी हैरत अंगेज़ ॻूढ़ीअ ॼाण बि ज़बरदस्त मदद ॾिनी। जॾहिं अधु पकनि ऐं तजुर्बो कंदड़ कलमनि इनक़िलाबी हक़ीक़त निगारनि जी पैरवीअ जी कोशिश कई, तॾहिं ज़िंदगीअ जे गहरी परूड़ जी गोश्त या फ़न जी सणभ जी घटिताईअ करे संदन तख़लीक़ात जो खाधो या त पटड़ी मिठी रिब थी पई या वरी मिर्चनि जो काढ़ो। रुगो उमीद जी मिठाण या ग़म जे मसाले ते भाड़ींदड़ अदीब अहिड़ीअ तरह पंहिंजे तजुर्बे में बुरीअ तरह नाकाम थी या नज़रियनि ते कावड़ छंडण या पढ़ंदड़नि जी रुजत पसंदीअ जो मातम करण लॻा। असांजे सिंध जा अक्सर अदीब विचोले तबिके जा मुलाज़िम आहिनि, जिन खे आम ज़िंदगीअ जे सचिन पचिन कड़ियुनि तोड़े मिठियुनि हक़ीक़तुनि जी ख़ैर का ख़बर आहे। हिननि जी ॼाण जो दारो मदार घणो करे किताबनि में पढ़ियल अदबी फार्मूलाउनि ते आहे, जेके मकानी हालतुनि सां हरू भरू ठहकी नथियूं अचनि। असांजा दोस्त लाइब्रेरियुनि जे ज़ोर ते हार्वर्ड फास्ट ऐं गोरकी थियण जी कोशिश मां आख़िर कक थी ज़िंदगीअ ॾांहुं मुड़िया,
मगर हिते जी ज़िंदगीअ में कामयाबी, इनक़िलाब ऐं बेदारीअ जा चीन ऐं यूरोप जहिड़ा नमूना न ॾिसी हिननि कावड़ मां सिंध जे हक़ीक़ी हीरोनि खे ॾेह निकाली ॾेई पंहिंजा ख़याली हीरो बनाइण शुरू कया आहिनि। विचोलो तबिको जो हमेशह मथिएं ऐं हेठियनि तबिकनि जे विच में टंगियल रहंदो आहे, सो हूअं बि अक्सर इंतिहा पसंदि थींदो आहे। ज़ाहिर आहे त असांजी ख़ासि तारीख़ी हालतुनि सबबि असांजो हीरो हिन दौर में मुकमिल ऐं चिटीअ तरह कामयाबु थी सघे ई नथो, छो त जॾहिं अवाम ई फ़ातिह कोन्हे तॾहिं उन जा नुमाइंदा कीअं फ़ातिह थींदा। पर उन जो मतिलबु उहो कोन्हे त असांजो हीरो इख़लाक़ी तौर बि कामयाबु न थिए, हर हंधि शिकस्त खाए, हर मंज़िल ते ठोकर खाए या अॻिते क़दम असुलु न वधाए या ॿिए पासे मुर्दार ताक़तूं वकार न विञाइनि ऐं नाकाम न थियनि। पर शर्त हीअ आहे त उन्हनि खे पेश कंदे तुर्त कामयाबीअ जे हिर्स में हक़ीक़तुनि जे ज़मीन तां पेर न खणी छॾिजे। जवाब में जमा लबड़ो। अदा साईं, अव्हां जो ख़त मिलियुमि। अफ़साने में आम तरह ॿ पहलू थियनि था, हिकु माहौल, ॿियो किरदारु। मुंहिंजे सम्झ में माहौल बुरो थी सघे थो पर किरदारु न। ईअं बराबरि आहे त ज़ाहिरनि इंसानियत रोए पई ऐं हैवानियत खिले पई, पर छा उहा हक़ीक़त न आहे त इंसानियत जो रोअणु कारें खे धोंदो पियो वञे, या ईअं खणी चइजे त इंसानियत अॼुकल्ह आवीअ में आहे, जितां ज़रूरु झरकी निकिरंदी, सड़ी कान वेंदी। हैवानियत खिलंदे खिलंदे वञी खॾ में किरंदी, इंसानियत रोअंदे ओझल थी वेंदी। पोइ जेकॾहिं अफ़साने में माहौल खे मुक़दम रखियो वञे त उन ई लाइ त भले खेसि उथलाए पुथलाए चीरे फाड़े ख़ूब निशानू बनाइजे, भले ॾेखारिजे त खेसि पंहिंजो ई घुणूं खाई रहियो आहे। असांजे सिंधी अदब में अहिड़ा अफ़साना लिखजनि पिया, उन्हनि लेखकनि बेशक खीरूं लहणियूं, खेनि मुबारक हुजे। जॾहिं किरदार खे अफ़साने में मुक़दम रखियो थो वञे तॾहिं ॼण त कंहिं बिना नाज़ुक शइ खे थो हथु लाहिजे। अफ़साने में जज़्बनि जो ड्रहण ऐं किरण, बेवस ऐं बेहस थियणु, सुन्न थी वञणु, छितो चरियो थियणु, धिकार ऐं नफ़रत जो उभरणु, या वरी पचण ऐं जरकणु निहायत हैरत में विझंदड़ ॻाल्हियूं आहिनि। जेकॾहिं असांजो किरदारु रही थो पवे, सुन्न थी थो वञे, बेवस ऐं बेहस थी थो पवे, छितो चरियो थो थिए, या धिकार ऐं नफ़रत थो करे ऐं बसि, त चइबो त उहो किरदारु बि माहौल जो निशानो थी वियो। उन अफ़साने में बि माहौल मुक़दम रहियो, न किरदारु। अहिड़ो अफ़सानो बि पहिरीं क़िस्म जे अफ़साननि में अची वियो। उहा ई गंदे माहौल जी गंदगी ज़ाहिर कई वेई। पर अदा साईं, नेठि केसीं ताईं माहौल असांजे किरदारनि खे निशानो बनाईंदो रहंदो? केसीं ताईं हैवानियत ॾंद छिकींदी रहंदी? केसीं ताईं असांजा किरदार मीक मीक कंदा रहंदा? छा अञा उहो वक़्तु न आयो आहे जो प्यार ऐं मुहबत, पोरियो ऐं महिनत, माण्हू ऐं माण्हू अॻिते वधनि ऐं छाइबा वञनि? जे अञा न आयो आहे त कॾहिं ईंदो? जॾहिं जनाज़ो खजंदो? जनाज़ो बि हैवानियत जो खजंदो, इंसानियत ज़िंदह रहंदी। वक़्तु आयो आहे जॾहिं असांजा लेखक किरदार खे माहौल जो निशानो न बनाइनि, इंसानियत खे मज़लूम ऐं क़ाबिल रहम न बनाइनि, उहे किरदार चूंडीनि जे माहौल खे मिटाइनि, दुहिल जे ॾौके ते ॿुधाइनि त इंसानियत में उहे क़ुवतूं लिकल आहिनि जो ज्वाला बणिजी हैवानियत खे जलाए छॾींदियूं ऐं ज़मीन जे सतह ते माणिक ऐं मोती पथारे छॾींदियूं। ॿियो न त भला उहो त ॿुधाइनि त उन ई गंदे फेफे माहौल जे अढ में उहा बाद भरियल आहे, जा पाण ई संदसि पेट फाड़े रखंदी, मन ईअं कुझु उमेद जा पैगाम पहुचाइनि। हा, ईअं आहे त ईअं करण लाइ फ़नी पुख़्तगी खपे, पर रुॻो फ़नी पुख़्तगीअ लाइ मंज़िल त कान विञाइबी। उहो वरी हर कंहिं लेखक ते मदार आहे। असीं सभु पांधीअड़ा आहियूं, कचा आहियूं, पर नेठि उन ई पुख़्तगीअ खे ॻिथड़ खां झलींदासीं। अॼु न त सुभाणे, असीं न त ॿिया, उन ई ॾस में पिशू मुंहिंजी पहिरीं कोशिशि आहे। मञा थो त मंझसि उहा पुख़्तगी कान्हे, शायदि कुझु मसनूई बि लॻंदो हुजे, पर उमेद अथमि त होरियां होरियां मां ऐं मुंहिंजा ॿिया हमसफ़र सुधरंदा वेंदासूं। शेख हफ़ीज़। भाऊ, महिराण जो पंजूं परचो मिलियुमि, पढ़ियुमि। जाग भिटाई घोट, सिंधड़ी थी तोखे सॾे, झूंगारींदे पूरी टिमाई घारी अथमि।
विसारे नथो विसरे। गीत पढ़ियमि दीपक दिलि में आग लॻाई, निज़ाम पढ़ंदे मुंहनि जे दड़े हाल मां कढी बेहाल करे छॾियो। मज़मूननि में रस भाव मां जेको रस मिलियो तंहिं चित में अॼु बि चिजड़ियूं पे ॾिनियूं आहिनि। ऐं अफ़साननि में पिशू पाशा पढ़ी सॼा सारा 3 महीना वीचार कंदो रहियो आहियां। अदा मेराण जे 5 पर्चे जी ख़ुसूसियत आहे जमाल अबड़े जो ख़त बीठल शांति के पाणीअ में हिन यार फोड़ उछलाए छोलियूं छुलकाए छॾियूं आहिनि। लिखे थो, मूं पिशू पाशा बिलू दादा ऐं शीदो धाड़ेल खां मुतासिर थी लिखियो आहे। ही लफ़्ज़ आहिनि शाह जे फ़र्ज़ जे ख़ालिक जा। मुंहिंजे ख़्याल में मेराण में हिन वक़्त ताईं जेकी बि अफ़साना छपिया आहिनि तन में शाह जो फ़र्ज़ु सभ खां सुठो आहे। ईअं खणी चवां त गुज़िरियल 2-4 सालनि में सिंध अंदरि सिंधी ज़ुबान में जेकी बि अफ़साना लिखिया विया आहिनि तन में ही बहितरीनु आहे। पर तंहिं हूंदे बि जमाल अबड़ो बिलू दादा ऐं शीदो धाड़ेल खां मुतासिर थो थिए, सो छो? उहो हिकु सुवालु आहे जंहिंजो जवाबु जेतोणीकि आउं पाण ॾियण जी कोशिशि कंदुसि, पर तंहिं हूंदे बि तव्हांखे ख़्वाह भाउ जमाल खे अर्ज़ु कंदुसि त उन जे सुवाल जो जवाबु अव्हां बि सोचियो ऐं ॾियो। सभ खां पहिरीं त असांखे उहो जाचणु चङो आहे त आख़िर शाह जो फ़र ऐं शीदो धाड़ेल में फ़र्क़ु कहिड़ो आहे। छो त जेकॾहिं असां उन ई फ़र्क़ खे सम्झी सघूं त पोइ उहो बि सम्झी सघंदासीं त उहा कहिड़ी ॻाल्हि आहे जेका शाह जे फ़र जे ख़ालिक खे पिशू पाशा लिखण ते मजबूर करे थी। मुंहिंजे ख़्याल में ईअं करण लाइ बहितर उहो थींदो त उन ई अॾस में जमाल जी पंहिंजे एतिराफ़ खे आॾो रखी असां बिलू दादा खां पिशू पाशा ताईं सिंधी अफ़साने जी इर्तिका जाचे वञूं। पहिरीं अयाज़ कादरीअ बिलू दादा पेश कयो। मूंखे यादि आहे त अयाज़ कादरीअ सिंधी अदबी संगत में अफ़सानो पढ़ण वेल उहो एतिराफ़ करण खां इनकार कयो हो त उहो अफ़सानो उर्दूअ जे मशहूरु अफ़साना निगार मंटो मरहूम जे अफ़साने मम्मू दादा खां मुतासिर थी लिखियो आहे। सच पच जेतोणीकि अयाज़ कादरीअ जो अफ़सानो मंटो जे मथे बयानु कयल अफ़साने खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ हो, पर तंहिं हूंदे बि उन में मंटोयत पई झलकूं ॾिए। बिलू दादा किथे बि त को गुथो कमु की नथो करे, बसि जांगियान मकरानीअ जे कैबिन जे कुंड में चांहि जो कोप वेठो चाढ़े तसवर में ईअं थो अचे ॼण हिकु त्यागी वेठो उमिरि ख़याम जी का रुबाई झूंगारे या वेठो चवे असां ते इल्ज़ाम आंदा जग जीअण जा, जंहिंजे रोज़ जवाब में झरकिया मुंहिंजा जाम अला कॾहिं आम रसंदा मुंहिंजे रूह खे। घर कोन घाट कोन लॾ कान मॾी कान तन तनहा यार वेठो वझ वाझाए त कंहिं पर हिन कल जुग जो मांडाण मथे रखे। यार कयो अथसि सो बि हिकिड़ो मास्तर। ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में मास्तर सां पंहिंजे रूह जा राज़ सलींदो अचे, ॼण चवंदो हुजे भलारा साईं हीअ मुंहिंजा अहसास उन्हनि आईंदे जे अबनि ताईं पहुचाए छॾिजे जन खे तूं पाढ़ी थो। मञिजे थो त बिलू दादा मास्तर सां संगत को ॼाणी ॿुझी की न रखी हूंदी, पर हिते त बिलू दादा जो किरदारु अहिड़ो चिटियल आहे ॼण जिस्म अथसि ई की न, रुॻो हिकु रूह आहे जंहिंजी हर अदा मां इंसानियत जे नेक ऐं पाक जज़्बनि जी झलक पई झलके। अहिड़ी सूरत में मास्तर सां संगत मां बि जेकॾहिं अहिड़ो अनुमान कढे त ग़लति की न थींदो। हर हालत में अकेलो बिलू दादा करे कुझु बि की नथो सघे ऐं कारी पहाड़ जहिड़ी बिल्डिंग में रहंदड़ ज़हरीले नांग जहिड़े सेठ हिन खे मकरान मोकिलराए छॾियो ऐं अयाज़ कादरी पंहिंजे यार लाइ वेगाणो थी वेही रहियो। उन बाद रबानीअ जो शीदो धाड़ेल निकितो। रबानीअ खे शायदि बिलू दादा जो सुकूत की न वणियो। शायदि हिन चाहियो त जेकर बिलू दादा खे शीदो धाड़ेल बणाए खांसि अहिड़ो कमु वठे जो चौधारी शीदो धाड़ेल पैदा थी वञनि ऐं ही मांडराण मटिजी पवे। उन जे अफ़साने जे छपजंदे उन खे वर करे दोस्तनि जे दाइरे में बहस लाइ पेश कयो वियो ऐं अजीब क़िस्म जा राया ज़ाहिर कया विया। उहे बहस अञा अध में हुआ त शीदो धाड़ेल छपजी आयो। सिंधी माहौल, सिंधी किरदारु, ज़रे घटि सची कहाणी रण मची वई। सभिनी चयो वाह, पर जेकॾहिं उन ई वाह खे ॿुधी लिखंदड़ वेही रहनि त संदन दिलुनि मां वहंदड़ नाला सुकी बुठ थी पवनि।
दोस्तनि जे ज़ाती दाइरे में शीदो धाड़ेल ते जेका टेका टपणी थी सा उन ई खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ हुई जेका रसूल बख़्श पली जे अव्हां खे लिखी मोकिली हुई। रबानी खे बिलू दादा सां उहा शिकायत हुई त हिकु त उहो किरदारु रुॻो कराचीअ जे कैबिन ते वेही पिए सघियो ऐं ॿियो त निहायत साकित हो। रबानीअ उन ॿिन्ही ॻाल्हियुनि खे ख़्याल में रखी शीदो धाड़ेल लिखियो, पर संदसि ईअं करण सां जेके ख़ामियूं शीदो धाड़ेल जे किरदार में पैदा थी पयूं तन खे जॾहिं रबानीअ जे ध्यान ते आंदो वियो त हू पाण बि घबराइजी छिरकिजी छोह में ॿी इंतिहा खे पहुची वियो ऐं बुरे हिन बंबोर में अहिड़ा हाञा थियनि लिखी कढियाई। हिते मुख़्तसिर तौरु एतिरो ॿुधाइणु काफ़ी थो सम्झां त शीदो धाड़ेल में शीदोअ जो किरदारु निहायत बुछड़ी तरह किरी पियो आहे ऐं उन में धिंगाणे ख़ान जो सानवी किरदारु शीदूअ जे किरदार ते बि चढ़त करे वियो आहे, बल्कि ईअं अहसासु पियो थिए ॼण शीदो को किरदारु ई की नथो रखे ऐं वक़्त जे छोलुनि ते छुलकंदड़ कख पन खां वधि का हैसियत ई कान अथसि। मास्तर जी मार खाई हू ख़ामोश थो रहे, उन करे जो ॿी वाह कान अथसि। सभिनी खे दॿाए धिंगाणे खान आॾो हूअ ईअं थो झुकी वञे ॼण असल खां उनजो पघारदार नौकर आहे ऐं उन जी पुठ न हुजेसि त पाण में को टपड़ ई की न अथसि। वक़्त ऐं हालतूं खां सभई कुधा कम कराईंदा था रहनि, पर हिन जो अहसासु, हिन जो ज़मीर ऐं इंसानियत ईअं निंड में पियल आहिनि जो झटि पलक बि पंहिंजे कए ते को पछताव की नथो करे। शुगल संदसि हो, ज़ेबीअ जहिड़ियूं सरतियूं धारणु, स्कूल जे मोचड़नि, माउ पीउ जे विछोड़े ऐं अहिड़ियुनि ॿियनि हालतुनि सां सिंध में लखे माण्हू मुंहुं मुक़ाबिल थियनि था, पर सभु त शीदो धाड़ेल की नथा थी पवनि। घणा तणा त करीम थियो पवनि, शीदो करीम छो की न बणियो, सो त अफ़साने में ॾेखारियल ई की न आहे। भला जेकॾहिं मंझे खणी जेतोणीकि मञण लाइ को बुनियादी सबबु अफ़साने में ॾिनल की न आहे त ही सॼो मांडाण मंडण लाइ धिंगाणू ख़ान ई जवाबदार आहे, त पोइ उन जो तदारक बिलू दादा जो सकूत, समाज सां ज़ाती सोशल बाइकाट, ॿियनि खे ईअं करण लाइ पियो हिरखाए ऐं सचपच त उहो सोशल बाइकाट हिकु अहिड़ो तदारक आहे जेको देरि कंदो अंधेर की न कंदो। बिलू दादा में कम आंदल उन इशारे खे तबलीग की नथो चई सघिजे ऐं न ई कंहिं अयाज़ ते अहिड़ो इल्ज़ाम मणण जी जुरत कई आहे। ख़ैर सो ॻाल्हि पिए कयमि त रब्बानीअ छिरकिजी छोह में वञी बुरे हिन बंबोर में अहिड़ा हाञा थियनि लिखियो। बिलू दादा खे शीदो न बणाए सघियो त खेसि ईसो बणाइण जी कोशिशि कयई। कोशिशि कामयाब हुई। ईसो हिकु मज़लूम किरदार जी लाजवाब तस्वीर आहे ऐं लुत्फ़ उहो जो मुतहरिक बि आहे, पर अफ़सोस जो हिन जा अहसास बि पिंड पढ़ण मिसल ख़ामोश आहिनि। पढ़ंदड़ खे ख़ुदि ईसे ते ई कावड़ अचियो वञे ऐं सच त उन ई कावड़ जो ई नतीजो हो जो जमाल पिशू पाशा लिखण ते संभरियो। जेतोणीकि खेसि उन ई ॻाल्हि जो अहसासु कोन्हे ऐं लिखे थो त पिशू पाशा शीदो धाड़ेल खां मुतासिर थी लिखियो अथमि। पिशू पाशा बाबति जमाल पाण जेकी लिखियो आहे सो बिल्कुलु मुनासिबु आहे। लिखे थो त मञा थो मंझसि उहा पुख़्तगी कान आहे, मुमकिन आहे कुझु मसनूई बि लॻंदो हुजे। सचपच पिशू पाशा मसनूई पियो लॻे। ख़ैर हर हालत में रबानी खां जमाल जी उहा तमन्ना पूरी कान थी सघी त कंहिं पर अहिड़नि किरदारनि मां हिकु अहिड़ो आइडियल कढी पेश कनि जेको सिंधी माण्हू पंहिंजो करे सघनि ऐं उन जे नक्शे क़दम ते पंधु कंदा अॻिते वधंदा हलनि। पिशू पाशा हिन दौर में त सिंध में पैदा की नथो थी सघे ऐं जे थी पवे त अञा ज़मानो अहिड़ो साज़गार की न आहे जो उहो ड्रामो खेॾी सघे। सम्झां थो त उन सॼे विचूर मां उहा ॻाल्हि साबित थी वई हूंदी त असां सिंधियुनि जो सुभाउ अहिड़ो आहे जो शांती के किरदार खां उहा मुतहरिक किरदार खे वधीक मुतहरिक किरदार खे वधीक पसंदि था करियूं। रब्बानी उन ई करे बिलू दादा जे मुक़ाबले में शीदो धाड़ेल थो लिखे ऐं जमाल उन ई करे ई शीदो धाड़ेल ऐं बुरे हिन बंबोर में अहिड़ा अञा थियनि खे ॾिसी पिशू पाशा थो लिखे। उहो आहे आम लाड़ो असां सिंधी लेखकनि जो। हाणे सवाल थो उथे त असां सिंधी उन ई ढंग में छो था वीचारियूं। भाऊ मूं उन ते घणो वीचारियो आहे, चई नथो सघां
त केतिरे क़दुरु सही फ़ैसिले ते पहुतो आहियां, पर तंहिं हूंदे बि जंहिं फ़ैसिले ते पहुतो आहियां सो दोस्तनि ॾाढो रखणु ज़रूरी थो सम्झां। मुंहिंजे ख़्याल मूजिबि उन ई लाइ सिंधी समाज जी ज़हनी इर्तिका घणे भाङे जवाबदार आहे। आख़िर बि असीं लेखक बि त इंसान आहियूं। ईअं कीअं थी सघंदो त पंहिंजे माहौल खां मुतासिर न थियूं। कचीअ खां अमड़ कननि में विधो त जॾहिं रुञ में रुलबो आहे त ख़िज़र अची दग लाहींदो आहे। जीअं वॾा थींदा वियासीं त अजीब अजीब शख़्सियतुनि जा अजीब अजीब किसा ॿुधंदा रहियासीं। हाणे हालति उहा आहे जो घर पियो सड़ियऊं, ढींगो पियो ढेरी थियूं, अगरि तगर पियो लुटिजे, पर वेठा आहियूं उन ई अखर ते त इजो 9 लखनि पीरनि मां हिकिड़ो पासो थो वराए ऐं सालनि जा सूर पलकनि में लाहे। न अहिड़ो को पीर उथंदो ऐं न असांजो को बिलो भेणी थींदो। सो तव्हां बि ॼाणूं था ऐं आउं बि सम्झां थो। जन पाण घोटी तन काल्ह पीती अॼु बि पियनि पिया ऐं सुभाणे पिणु पीअंदा। साका लिकल हक़ीक़त कान आहे, पर तंहिं हूंदे बि रबानीअ जी रग थी फड़के त ॿियो को पीर फ़क़ीर न ॾिसी झलियो शीदू धाड़ेल खे आणियो पिण में पियो बीहारे। जमाल अबड़ो जो ॾिसे थो त न को ॿेली, हिन यार बि ॿूटो कीन ॿारियो, सो पिशू पाशा खणियो घड़े, मतिलब त ही नवां पीर नवां ख़िज़र पिया घड़जनि जेके करामतुनि जा धणी त कीन आहिनि, अलबत हिक न ॿी ॾात अहिड़ी खयों अचनि जेका हज़ार कानी करामतुनि जो मटु थियो पवे ऐं अहिड़ीअ तरह लेखकनि जूं सिकूं पूरियूं थियो पवनि ऐं पढ़ंदड़नि लाइ आफ़ीम जे खुमारनि जहिड़ी मौज मुहैया थियो पवे। पर भाऊ उहा हक़ीक़त पंहिंजी जाइ ते थी रहे त जहिड़ी तरह क़बरुनि में सुतल पीर क़यामत ताईं पासो वराए कीन सघंदा, तहिड़ीअ तरह शीदो धाड़ेल ऐं पिशू पाशा बि कुझु कीन करे सघंदा। असांजो सिंधी समाज अहिड़े दौर मां गुज़री रहियो आहे जिते किरदार कॾहिं बि पंहिंजो किरदारु रोल अदा न करे सघंदा जेको जमाल ऐं रबानी चाहिनि था। बिलू दादा त रुगो कराचीअ जहिड़े शहरी माहौल में उसरी सघे थो। हाणे सवाल उहो थो उथे त तॾहिं भला सिंध में कहिड़ो किरदारु उथी पाण मोखाए सघे थो। भाऊ मुंहिंजो ख़्यालु आहे त सिंध में जेकॾहिं को किरदारु उथी सघे थो त उहो आहे मरियम जो। जीतामड़ी नंढड़ी मुखड़ी समा नाज़िकड़ी, न अथसि छल न फंद ऐं न मस्तनि जियां नारो पई हणे। मामा केरु शाह जो फर आहे या गदा जो, हिनखे उन जी परवाह ई कान आहे। भला झलेसि त को मुड़ंदी? असुल न साईं, असुल न मुड़ंदी। अज़लऊं उसूल खणी आई आहे ऐं नारो पई हणंदी वते इंसान सभु हिकु जहिड़ा आहिनि ऐं शाह जो फर जॾहिं हिन जे उन ई नारे खां घबराइजी थो उथे, जॾहिं ज़ात पात जे भेद में इंसान जे विच में खड़ियूं कयल दीवारियूं हिन खे किरंदियूं थियूं नज़र अचनि, जॾहिं हू ॾिसे थो त जंहिं भेद जे सबबि सवें माण्हू अकुल हथां विञाए हज़ारे रुपया खेसि ॾन करे पिया ॾियनि, सो भेद हिन छोकिरीअ जे हिकु लफ़्ज़ सां रेटजणु शुरू थियो आहे त हू पागल थो थी वञे ऐं पोइ बि मामा साईं पैसो की न मञाई भाऊ, की न मञाई। मरियम हार न मञींदी ऐं जॾहिं मरियम शाह जे फर जी लत खाई गोलाटियूं हणंदी वञी क़बर में पवंदी त सवीं हज़ारे मरियमूं सिंध में पैदा थी पवंदियूं। शाह जे फर खे सिंध जी कुंड कुड़छ मां साॻियो मामा जो आवाज़ु ॿुधण में ईंदो, ज़ात पात जा भेद भॼी पवंदा, इंसान में को फ़र्क़ु कीन रहंदो ऐं ही मांडाण मटिजी पवंदो। यारनि जे अफ़साननि ते घणो कुझु लिखी वेठो आहियां, पक थम चिड़ंदा असुल कीन, छो त जन खे संगीत सां सिक हूंदी आहे से ॻाइणे जे मुंहं ॾे निहारिनी ई कीन। अखियूं ॿूटे आवाज़ जे तार ते पिया तवंदा, साज़ जे आवाज़ ते लहूं लहूं मंझां लॻाव पियो लुछंदुनि।